بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي असांजो जेको बरनामो नंढो आहे तअम्मुलात क़ुरानिया अल्लाह ताला जे कलाम में जेके आयतूं जेके मुअजिज़ आहिनि जंहिंमें मुअजिज़ा आहिनि ऐं जंहिं मुअजिज़नि खे इंसानियत हाणे इक्तिशाफ़ कया आहिनि हीअ आहे 24हों अदद जेको हलंदो हींअर अॼोकी जेके आयत असां पढ़ूं था इहा अल्लाह ताला असां तव्हांखे सभिनि खे बचाए दोज़ख जे बारे में जेके अल्लाह ताला चए थो सूरत निसा में 56 आयत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इन्नल लज़ीना कफ़रू बिआयातिना सौफ़ नुस्लीहिम नारा कुल्लमा नज़जत जुलूदुहुम बद्दलनाहुम जुलूदन ग़ैरहा लियज़ूक़ुल अज़ाब इन्नल्लाह कान अज़ीज़न हकीमा। अल्लाह ताला ने सूरत में चए थो जो काफ़िरनि खे अज़ाब दोज़ख में जेको मिलंदो जेके काफ़िर नथा मञनि जा अल्लाह सां शिरक था कनि त अल्लाह साईं चए थो त उन्हनि जे लाइ इन लज़ीना कफ़रू बिआयातिना जेके आहे अल्लाह ताईं चए थो जे मुंहिंजे आयतुनि जो काफ़िर ऐं जीअं असीं पहिरियों इत्तिफ़ाक़ कयो त जिथे बि आयात न अचे यानी मुअजिज़ा ऐं जा क़ुरान इहे जेके अल्लाह साईं चए थो त मुंहिंजे मुअजिज़नि खे कोन था मञनि न क़ुरान खे था मञनि न इस्लाम खे क़बूल कनि ऐं शिरक में पइजी विया ॿिया आयतना सौफ़ नुस्लीहिम नारा उन्हनि खे मां बाहि में विझंदुसि सौफ़ नुस्लीहिम उन्हनि खे बाहि में विझंदुसि पर इन खां पोइ जेको लफ़्ज़ अचे थो उन में मुअजिज़ा आहिनि उन में असांखे तअम्मुल करिणो पवंदो कुल्लमा नज़जत जुलूदुहुम जेॾीमहिल बि हुननि जी चमड़ी पची वेंदी जे हुननि जी चमड़ी पची वेंदी अल्लाह साईं बचाए तव्हांखे असांखे बदलनाहुम अल्लाह साईं चए थो हुननि जी चमड़ी मां मटाए छॾींदुसि चमड़ी हुननि जी मटाए छॾींदुसि बदलनाहुम जुलूदन ग़ैरहा हुननि जी चमड़ी जेकी आहे जान जी सॼी मटाए छॾींदुसि लियज़ूक़ुल अज़ाब त वरी हुननि खे अज़ाब वरी नई साईं शुरू थिए छो त यानी अॻ में जे उलमा जेके इन अल्लाह कान अज़ीज़न हकीम अल्लाह ताला हकीम अज़ीज़ आहे उहो अॻे में उलमा चयो त हा जे हुननि जी चमड़ी सड़ी थी वञे त पोइ हुननि खे शायदि अज़ाब घटि थींदो तंहिंजे करे पर हींअर ही कहिड़ी तारीख़ ते इंसानियत खे ख़बर पई इन आयत जी त मुअजिज़ो छा आहे इहो 1434 में हिकिड़ो अंग्रेज़ हो उन ॾिठो त पंहिंजो जेको बहस करे पियो इन चमड़ी जे बारे में छो जो माण्हू जेके बाहिनि में सड़नि था त उन्हनि खे छा थो थिए ऐं कीअं थी ख़बर पए त केतिरो सड़ियो आहे ऐं इहो सड़ण जेको जान में हिनखे पहुचे थो केतिरो नुक़सान थो पहुचे इहा बहस उन टाइम खां वठी यानी 1634 खां शुरू वेंदे 1800 उन में हिननि जो बहस पूरो थियो आलिम हो कुझु उन्हनि सम्झो कुझु हुननि पोइ हुननि इहो जेको जर्मनी में हेस्त्रो रिख्तर इहो हिकिड़ो वॾो आलिम उन पंहिंजो किताबु लिखियो त इंसान जी जान जेकी आहे हुन त 3 तबक़ा ॿुधायो पर ॿियो जेको पहिरियों आलिम उन 4 चयो आहे त जान जी चमड़ी जेकी आहे 4 तबक़ा आहे ही तो 3 चए थो त पहिरें में बि सूर थिए थो इंसान खे सड़े थो थोरो बि वरी ॿिए में बि सूर वधीक थो थिए वरी 3 में आख़िरी में आहे उन खां पोइ इंसान जो मांस आहे या चर्बी आहे त उन में इहो पंहिंजे किताब में लिखे थो जंहिंजो जर्मनी आहे हेस्त्रो इहो चए थो त इन खां पोइ इंसान जो अज़ाब हटी वेंदो 100 मां 20 ताईं छो जो जेको अंदरि मांस आहे उन में रगूं सूर जूं ख़तमु थी वञनि ऐं इन खे चवंदा आहिनि 3 नंबर इहो जेको आहे हर साल 3 नंबर डॉक्टरनि खे ख़बर हूंदी 3 नंबर जेकी जलन थिए थी इंसान खे यानी मथियो पहिरीं चमड़ी ॿी टी पोइ उन खां पोइ इंसान खे यानी उन जूं रगूं जेके हूंदियूं आहिनि उहे सड़ी वेंदियूं आहिनि जंहिंमें अहसासु इंसान खे थो थिए ऐं उन खां पोइ हुन जो सूर एतिरो महसूसु हुनखे न सम्झंदो छो जो जेके रगूं हुयूं सूर वारियूं उहे सभु सड़ी वियूं हाणे मांस पचंदो पियो उन जो त ॾिसो न हाणे इहे केतिरा साल इहे अंग्रेज़ सोचे ऐं एतिरे इल्म में यानी इहे अचे पहुता ज़रे घटि 200 साल हिननि सॼी सर्च कई त इंसान खे जिन चमड़ी सड़े थी केसि ताईं थो पहुचे किथे थो पहुचे सूर छा थो थिए कीअं थो थिए त इन्हनि टाइम में इहो सॼो 200 सालनि जे अंदरि इहा इक्तिशाफ़ कई त इंसान खे जेकी 3 चमड़ी जेकी थिए थी रगूं जेके अहसास जूं आहिनि अहसास यानी जेको इंसान खे सिंधी में बि अहसास चवंदा आहिनि अरबी में त
जंहिंखे इंसान खे का बि रुगो कंडो लॻे थो न त हुन जी जान में थोरो महसूसु सूर थिए थो त उन पेर खणी ॾिसंदो त कंडो लॻो आहे या छा, या पेर सड़ंदो गर्म ज़मीन ते त उनखे अहसासु थींदो आहे। हाणे मराकिज़ अल अहसास न इहो जेको जर्मनी आलिम आहे इन चयो त मराकिज़ अल अहसास जान में 15 आहिनि, 15 इहे शयूं आहिनि, पर इहे सभई जेके आहिनि उन्हनि जो मेन अहसासु आहे, यानी 80% इंसान जो जेकी अहसासु इंसान खे थिए थो उहो आहे 3 खल जे हेठां, यानी सभु चमड़ी जे हेठां आहिनि, बाक़ी पोइ अंदरि एतिरो अहसासु न आहे, तमामु घटि आहे, यानी 20%। जीअं इंसान खे तव्हां ॾिठो बि हूंदो काफ़ी माण्हुनि खे ऑपरेशन कंदा आहिनि त चमड़ी यानी नशो ॾींदा आहिनि ॿाहिरां, हिकिड़ो हणंदा आहिनि फुआरो जे चमड़ी खे अहसासु ख़तमु थी वञे, पोइ हुनखे मांस कटे ऐं अंदरां वेही पांडरनि खे अॻिते पोइते कनि न, त हू जेको मरीज़ हूंदो उहो वेही ॾिसंदो पाण हुन कट सुट डॉक्टरनि जी, त हुनखे को बि अहसासु कोन्ह थींदो त सूर जो या छा, छो अंदरि त नशो ॾिनो ई कोन्ह अथनि हुनखे, बिना नशे जेके ऑपरेशन कनि था हाणे शुरू कयो अथनि त सिर्फ़ु चमड़ी खे था ॾियनि, अॻ में सॼो नशो जान खे ॾींदा हुआ त हीअ न ॾिसे, पर जंहिं माण्हू खे ॾिसनि था त टिजणो आहे त उनखे सॼो नशो हींअर ते ॾियनि था, पर असुलु हुननि खे डॉक्टरनि खे हाणे इहा ख़बर पइजी वई त जेको अहसासु आहे इंसान खे सिर्फ़ु चमड़ी में आहे, तंहिंजे करे उन्हनि खे नशो पूरो न ॾींदा आहिनि। काफ़ी हींअर असांजा हिते डॉक्टरनि दोस्तनि ऑपरेशन कयूं त पुछंदासीं चए मां ॾिसंदो हुउसि पेट खे कटिनि पिया या टंग खे, पर हू नशो ॾींदा आहिनि सिर्फ़ु ॿाहिरियो चमड़ी खे। सो हींअर इहो ॾिसो उन टाइम में यानी असां अलाह जेके हिकिड़ो काफ़िर मुल्हिद हो न पियो मञे अलाह रसूल खे, उन किताब में लिखियो आहे जेको जर्मनी आहे न उन जे किताब में चए पियो उहो हिकिड़ो काफ़िर उहो ख़ुदि चए पियो त यानी मुहम्मद जेको आहे हिन मुस्लमाननि जो नबी इहो पाण लिखंदो पंहिंजे ज़रिए यानी ॻाल्हियूं इहे, ऐं हिननि खे वरी चवंदो त हीउ क़ुर अलाह जे तरफ़ां आहे। 14 सदियुनि खां अॻु में अणपढ़ियल माण्हू मके जहिड़े नंढड़े शहर में असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा कीअं ख़बर पई त चमड़ी 3 तबक़ा आहे ऐं अज़ाब ऐं अहसासु जेको इंसान खे थिए थो इन्हनि चमड़ियुनि में थो थिए। हींअर जेको ॾिसो यानी एतिरो टाइम खां पोइ हाणे इन्हनि खे माण्हुनि खे ख़बर पई आहे त हा इंसान चमड़ी में सिर्फ़ु अहसासु आहे ऐं उन्हनि जे केतिरे जॻहियुनि ते जान में जेको इहो अहसासु चमड़ियुनि में आहे। 15 जॻहियूं आहिनि जंहिंमें वधि में वधि अहसासु आहे, उन्हनि जे हेठां रगूं आहिनि, रगुनि में अहसासु थिए थो, इन रगुनि खां पोइ हेठि इंसान खे अहसासु कोन थो थिए अज़ाब जो या सूर जो, इन जे करे इहो जेको फुहारो हणनि था माण्हुनि खे त उहे रगू जेके आहिनि उहे सुन्न थी थी वञनि त पोइ इंसान खे अहसासु कोन थो थिए। तव्हां ॾिसंदा हूंदो जे फुटबॉल खेॾंदा आहिनि कंहिं रांदीगर खे धकु लॻंदो आहे त फत कंदो आहे पियो, पोइ जल्दी हुन टंग खे या ॿाह खे जल्दी इहो फुहारो हणंदा न, बसि पोइ वरी घोड़े वांगुरु उथी डुकंदो, छो जो हुननि जो जेको रगूं उते हुयूं जेके सूर वारियूं उहे सुन्न थी वियूं, जेसि ताईं वरी उन्हनि खे अहसासु मोटंदो तेसि ताईं हू सूर ख़तमु यानी न थींदो उन्हनि खे अहसासु। इहा शइ असांजे नबी करीम खे कीअं ख़बर पई, जेको ही मुल्हिद जेके नथा मञनि असां साईं त उन्हनि खे इहो जवाबु मुंहं में ॾिजे त असांजे नबी करीम खे 1400 साल इहा कीअं ख़बर पई, जे ही क़ुर हक़ आहे अलाह जे तरफ़ां, असांजो नबी सचो आहे। अलाह ताला क़ुर में चए थो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा, हीअ अलाह जे तरफ़ां हिकिड़ो वही आहे नबी करीम ॾे ऐं अलाह जो कलाम असां त मञूं था, पर हाणे इहे काफ़िर जेके आहिनि इहे बि ख़ुदि मञनि था त हा ही कलाम हिकिड़े अणपढ़ियल माण्हू जो 1400 साल अॻु में नथो थी सघे, तंहिंजे करे ही कंहिं ख़ालिक मालिक जे तरफ़ां हूंदो। तो ॾिसो न असांखे इन्हनि शयुनि जी सभिनि जी ज़रूरत कान्हे, त असांजे नबी करीम ते कलमो पढ़ियो आहे ऐं मञूं था, पर ही 14 सदियुनि में हींअर जेके ग़ैर मुस्लमान उहे हींअर ख़ुदि मञनि बि था त हा ही नथो थी सघे। हाणे इहो जेको आलिम चमड़ी जो इन बि पोइ इहो जेॾी महिल ॾिठो मुस्लमाननि जो क़ुर तर्जुमो पढ़ी त हुन बि कलमो पढ़ियो, चई त इहे मुश्किल आहे, कीअं माण्हू खे अणपढ़ियल असां तजुर्बा करे मिशननि में हे हो ॾिसी पोइ असांखे ख़बर पए ही जेको 1400 साल अॻु में कीअं हुनखे ख़बर पई हूंदी इन शइ जी। सिर्फ़ु इहो हिकिड़ो इन जो जवाबु आहे त ही अलाह जे तरफ़ां आहे, हुनखे ख़बर, जे न त इंसान खे नथो। अलाह साईं छो थो चए त दोज़ख में जेॾी महिल ही माण्हू
सड़ी ख़तमु थी हिननि जे चमड़ो ख़तमु थी वेंदो त हाणे हुननि खे अज़ाब कोन ईंदो। पोइ अलाह साईं चए थो बदल ना हुजो, हुननि खे चमड़ी मटाए ॾींदासीं ॿी चमड़ी त हुन ली यदूकुल अज़ाब त वरी हुननि खे सही अज़ाब मिले, छो जो हू चमड़ी जे सड़ी वेंदी त पोइ हुननि खे अज़ाब कोन मिलंदो, यानी सूर न थींदो। तंहिंजे करे अलाह साईं चए थो बदल ना हो। ॿियो त लफ़्ज़ क़ुर जो नदीजत, हू जेके हितां मुस्लमान जेको अब्दुल मजीद ज़ंदानी आलिम वॾो गुज़ारियो उन चयो त जे न अलाह साईं चया त हरक़ल अल जिल्द, जे न चया त चमड़ी खे सड़ी वई, चमड़ी सड़ी वई त असीं चऊं था छो सड़ण थी थो सघे, यानी पहिरीं चमड़ी ते या ॿीअ ते तव्हां ॾिठा हूंदो किथे त जंहिं माण्हू जी चमड़ी सड़ी थी वञे त पहिरियां जेके ॿाहिरां जेकी चमड़ी आहे पोइ अछी आहे या कारी आहे चमड़ी इंसान जी, पोइ अंदरां वरी अछी हिकिड़ी निकिरंदी सफ़ा, पोइ अछी जेठां वरी लाल हिकिड़ी चमड़ी निकिरंदी। त जंहिंजे अलाह साईं हर्क़ चए हा क़ुर में त चऊं हा त हर्क़ थी सघे जलन मथी चमड़ी या ॿी, पर अलाह साईं चए थो नदीजत यानी पची वई, यानी ख़तमु, टई तबिका ख़तमु थी विया इन चमड़ी जे। सो अलाह जे क़ुर में ॾिसो लफ़्ज़नि जो अलाह ताला केॾो वज़न रखियो आहे, केॾो इंसान ऐं असांखे नबी करीम चयो त हीउ मुंहिंजो क़ुर जेको अलाह जे तरफ़ां आयो आहे क़यामत ताईं तव्हां हिन जा मौजिज़ा पिया इक्तिशाफ़ कंदो ऐं ॾिसंदो। सो ॾिसो 1400 साल गुज़री विया, हींअर 1447 त असीं हींअर बि क़ुर जा मौजिज़ा अञा हाणे बि था सम्झूं ऐं काफ़िर असांखे अॻे सम्झो वेठा आहिनि क़ुर खे। सो इहो असांजो क़सूरु आहे ऐं कोशिशि कयो त इंसान माण्हू सदाईं लियदब्बरू, जिथे किथे अलाह साईं चए थो लियदब्बरू आयात अफला यतदब्बरून क़ुर, जिथे किथे अलाह साईं चए थो क़ुर खे पढ़ो, क़ुर खे सम्झो, क़ुर खे ऐं तर्जुमो पढ़ो, उन्हनि जी आयतूं जा मौजिज़ा कढो। छो थो चए असांखे इन जे करे, छो जो अलाह खे ख़बर आहे त मुंहिंजा ॿाना जेके क़ुर खां परे हूंदा, ऐं जेतिरो क़ुर खां परे हूंदे एतिरो तूं धका खाईंदे। इंसान कोशिशि करे पंहिंजे अलाह जे कलाम जे वेझे हुजे, सीने में हुजेसि, यादि करे, यादि नथो करे सघे सदाईं पढ़े उन जा मौजिज़ा ॾिसे त इंसान जो सीनो सही रहंदो। जे न त दुनिया जे दुखनि ऐं धकनि में असीं हिते पिया सड़ंदासीं ऐं उन जी दवा असांजे हथनि में आहे क़ुर। इंसान खे तकलीफ़ थिए थी, सभु दुख थियनि था, ॾुख थियनि था माइटनि मां मिटनि मां कर्ज़नि मां ओड़े पाड़े वारनि खां, त इन जो इलाजु असांजे कलाम अल्लाह में आहे। इंसानु पढ़ंदो त दिलि खे सुकून मिलंदो थोरो, ऐं इंसानु वरी उहा शइ उन जो अलाह ताला उन दिलि में हल बि रखे छॾींदो। सो इंसानु कोशिशि करे हिन कलाम खां परे न वञे। अलाह साईं क़ुर में छो थो चए अफला यतदब्बरून, अफला यतदब्बरून, अफला, जिथे किथे चए थो त हिन क़ुर खे छो नथा पढ़ो, हिन क़ुर खे छो नथा सम्झो, छो नथा सम्झो, छो शैतान असांखे इन खां परे थो करे। सो कोशिशि कयो दोस्तो त इन्हनि खे क़ुर खे परे न कयो। इंसानु ॾिसो न असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजिज़ा या क़ुर जा मौजिज़ा हींअर ताईं असां ॿुधा उन जा जेके दरवाज़ा खोलियूं ऐं सम्झूं, ऐं इहे जॾहिं बि सम्झूं था हिकिड़ी हिकिड़ी आयत खे त केॾो न ईमान ताज़ो थी थो वञे। असां जेको क़ुर पढ़ूं था इन्हनि जी हिकिड़ी हिकिड़ी आयत जो जेकी सम्झ जेतिरी अलाह साईं ॾिनी आहे, असां ईअं कोन था चऊं त असांखे फुल सम्झा या सभु सम्झा, जेतिरी अलाह ॾिनी आहे इंसान खे त उहो पंहिंजे दोस्तनि खे ऐं हर मुस्लमान खे उहो फ़ाइदो पहुचाए। ॿिया ईंदा असांखां पोइ उहे असांखां वधीक उन्हनि खे फ़ाइदो इल्मु थींदो त उहे वधीक सम्झाईंदा, उन्हनि खां बि ॿुधबो। छो जो इंसानु जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त अल हिकमतु दालतुल मुमिन ऐन मौजदहा अल्तक़तहा फहुव अहक़ु बिहा। नबी करीम चए थो हिकमत ऐं जेको सच आहे, जेको फ़ाइदो आहे, जंहिंमें इल्मु आहे, उहो मुस्लमान जो हक़ु आहे। जिथे बि लभेसि उन खे खणे ऐं उन खे क़ाबू करे, उन जो हक़ु आहे, मुस्लमान जो हक़ु आहे त जिथे किथे इल्म खे ॻोल्हे ऐं फ़ाइदो जिथे बि मिलेसि त उन खे वठे, उन जो हक़ु आहे इल्मु। मुस्लमान जेको आहे इहो उन जो हक़ु आहे। सो हीअ इल्मु आहे जेको जिथे का शइ सम्झे थो, का शइ हुनखे वधीक सम्झ में अचे थी, उहो पंहिंजे पाण सीने ताईं लिकाए न रखे। छो जो इहो हिकिड़ो इल्मु आहे, ॿियनि खे बि पहुचाए त ॿियनि खे बि फ़ाइदो थींदो ऐं हिन खे बि सवाबु थींदो। रखे छॾींदो पाण वटि त जीअं न को माण्हू ग़रीब हुजे ऐं सोन लभेसि ऐं घर में लिकाए रखे ऐं लटा बि पुराणा, घर बि पुराणो, औलाद बुख था मरनि ऐं हुन वटि सोन लिकाए रखे छॾियो वञे जेसिताईं मरी वञे।
पोइ इहो इन खे छा इंसानु सम्झंदो, बेवकूफ़ सम्झंदो। छो जो हुनखे अहिड़ी शइ जो पंहिंजी ज़िंदगी सही करे सघे पियो, सुठो खाई सघे पियो, सुठो लटो पाए सघे पियो, सो उहो सोन जी खपाए ऐं पंहिंजे औलाद अहल औलाद खे या पंहिंजे पाण जान खे उहा पहुचाए हा त उहो उन जे लाइ फ़ाइदो। अलाह बि ख़ुशि थिया इन शइ में, छो जो हदीस में अलाह ताला क़ुर में चए थो अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस, अलाह जी नेमतुनि जो तो शुकुरु कर ऐं ॿुधा माण्हुनि खे अल्हम्दुलिल्लाह मूंखे हेतिरो इल्मु पहुतो आहे, मूंखे हेतिरा पैसा आहिनि, मां खे अलाह सां हीअ घरु ॾिनो आहे, मूंखे हीअ गाॾी ॾिनी आहे, इन में को हर्ज न आहे न आहे बा। इहो अलाह जी नेमत जो हिकिड़ो माण्हू पियो ॻाए, सो इहो अलाह जो हुकुम आहे असांखे। ऐं ॿी हदीस में नबी करीम फरमाए थो त इन अल्लाह युहिब्बु अन यरा अथर निअमति अला अब्दिही, अलाह ख़ुशि थींदो आहे त मां जेके नेमत पंहिंजे बंदे खे मूं ॾिनी आहे त मां उहा ॾिसांसि। यानी पैसा ॾियसि या सिहत ॾियसि त उहो माण्हुनि जे अॻियां ग़रीब वांगुरु पुराणा लटा पाए, इहा शइ अलाह खे पसंदि न हूंदी आहे। अलाह जेके नेमत इंसान खे ॾिए उहो ज़ाहिर करे, छो जो अलाह खे इहा शइ पसंदि आहे। अलाह साईं नबी करीम फरमाए थो इन अल्लाह युहिब्बु, अलाह खे इहा शइ पसंदि आहे ॾाढी। ऐं यरा अथर निअमती, अलाह जेकी नेमत तोखे ॾिनी आहे उहा तो ते ॾिसे, सुठा लटा पाईंदो, सुठी गाॾी अथई, सुठो खाइणु पीअणु अथई, हा पैसा तोखे अलाह साईं जे ॾिना आहिनि, दौलत ॾिनी आहे, त इन शइ जी नेमत जी माण्हू लिकाए न रखे। त हिकिड़ो किसो यादि अचे थो, ज़ुल्किफ़ल बनी इसराइल में हिकिड़ो माण्हू हो, उहो ॾाढा ॾोह कंदो हो, गुनाहगार हो। ज़ुल्किफ़ल बनी इसराइल, ज़ुल्किफ़ल न ॿियो ही किफ़ल नालो हुओसि हिन जो। बनी इसराइल में किताब में लिखियो कान ला यतवर्रा अनिल मासिया, हिकिड़ो दफ़ो हिन हिकिड़ी माई ॾिठी बाज़ार में या शहर में किथे पिने पई, ग़रीब हुई ऐं ॾाढी हसीन हुई, त हुन जे वेझे अचे हुनखे चयईं त मां तोखे जेतिरा पैसा खपनि ऐं मूंखे बुरो कमु करणु ॾे, यानी ग़लति कमु करणु ॾे। त हू त परेशान थी वई माई, पर हू सफ़ा ग़रीब हुई के मुहताजी, त हुन चयसि ठीकु आहे। पोइ हुन शहर खां पासे ते कढी ॿाहिरि हिकिड़ो पुराणो फिटल घर हो, उन ॾे वठी वियो हुन माईअ खे ऐं पाण बि अंदरि वई उन घर में। जेॾीमहिल उते ही त किताब में लिखियलु आहे फिल्म यानी अचे जलस मिनहा मक़अद रजुल मिन ज़ौजिही, जेतिरो इंसानु पंहिंजे घरवारी सां वेझो वेहंदो आहे, जेतिरो हुन औरत जे वेझे अचे वेठो त हूअ डिॼी वई, थड़के पई उहो औरत जेकी हुजे। त हुनखे छा चयईं त यानी अकरहतुक, मां तोखे ज़ोरी थो वठी अचां अहिड़े अमल जे लाइ, छा अहिड़े कम जे लाइ मां ज़ोरी त तोखे कोन वठी आयो आहियां। हुन चयसि मां ज़ोरीअ तो कोन वठी आयुमि, पर मां इहो बुरो कमु कॾहिं न कयो आहे ऐं मूंखे क़त इनमा हमलनी अलैहिल हज, मूंखे ज़रूरत जे न हुजे हा त मां इन शइ खे थोरी मां वेझे अचां हा। त फ़क़ाल तख़ाफ़ी इन अल्लाह, तूं छा अलाह खां डिॼी थी? हुनखे चयईं अल-किफ़िल चयसि, त हुन चयो मां ॾाढो अलाह खां डिॼंदी आहियां। हुन औरत चयो, हुन किफ़िल चयसि तूं अलाह खां डिॼी थी ऐं एतिरी मुहताज ऐं ग़रीब ऐं मूंखे अलाह साईं सिहत पैसा ॾेई छॾिया आहिनि ऐं मां अलाह खां कोन थो डिॼां। ईअं चई उथी ऐं हुनखे पैसा ॾिनई ऐं कुझु न कई। हुन औरत खे चयईं बसि निकिर, हीअ पैसा बि खण ऐं कसम खईं त अॼु खां वठी अल-किफ़िल अलाह खां ख़ौफ़ अखियुनि जे अॻियां रखंदो ऐं अहिड़ी बुराइयुनि खां बचंदो ऐं अलाह ॾे तौबा कई। उते ई चयईं अलाह तो मूंखे हर शइ ॾेई छॾी, सिहत ॾिनी, औलाद ॾिनो, ताक़त ॾिनी, पैसा ॾिना, वरी ॾिस हिकिड़ी ग़रीब माई उन मूंखे सबक़ु ॾेई छॾियो त हीअ अलाह खां डिॼे थी ऐं किफ़िल कोन थो अलाह खां डिॼे। उते तौबा कई ऐं उते वेही हथ मथे करे ऐं अलाह ॾे तौबा कई त चवनि था त उन टेम ते हू गुज़ारे वियो। उन टेम में मां त मिल ई लथे, त उन्हनि जे बनी इसराइल जे नबियुनि में शरीयत में हूंदी, जंहिं माण्हू जी तौबा क़बूल थी वेंदी त हुन जे दर ते सुबुह जो लिखिजी वेंदो हो त हिन जी तौबा क़बूल थी हुजा, हिन जा गुनाह अलाह माफ़ु करे छॾिया। त हिननि माण्हुनि खे ख़बर पई त हीअ किफ़िल हिते मरी वियो आहे, उन्हनि खे खयुनि, पर सुबुह जो ॾिठुनि त हिन जे दरवाज़े ते लिखियो पियो आहे त क़द ग़फ़र अल्लाहु अल-किफ़िल, हिन जा अलाह ताला गुनाह माफ़ु करे छॾिया। ॾिसो न अहिड़े टेम ते हिन खे अलाह यादि आयो जो इहो बुराई बि छॾी ऐं हिन औरत खे पैसा बि ॾेई छॾी ऐं जल्दी वेही तौबा कई हथ मथे करे। ॾिसो आख़िरी टेम में एन टेम ते सफ़ा, ॾिसो अलाह साईं हुनखे इहो दिलि में ॾिनो त तौबा कर ऐं बसि हिन गुनाह खे छॾ ऐं अलाह साईं हिन खे तौबा क़बूल कई ऐं उन जो ॾिसो दरवाज़े ते लिखी वियो क़द ग़फ़र अल्लाहु लिल-किफ़िल। त इहो हिकिड़ो किसे मां माण्हू इबरत वठे थो त इंसानु कोशिशि करे सॼी पंहिंजी ज़िंदगी सुठे अमलनि ते गुज़ारे। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।